वालेकुम दोस्तों। अॼु आउं जंहिं मौज़ू ते ॻाल्हाइणु चाहियां थो उहो थोरो सिहत जे लिहाज़ खां हिकिड़ो तमामु अहम मौज़ू आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त यूके जी पार्लियामेंट में 2 ॾींहं अॻु में हिकिड़ो बिल पास थियो आहे जंहिंखे चवनि था असिस्टेड डाइंग बिल। यानी जेको माण्हू मरणु चाहे त हू पंहिंजी मौत जो फ़ैसिलो पाण करे सघे थो। इहो हिन खां अॻु में किथे बि अहिड़े क़िस्म जो कानून पास कोन थियो आहे। सिर्फ़ु यूके में कुझु हफ़्ता अॻु में स्कॉटलैंड में इहो कानून पास थियो ऐं आइल ऑफ वाइट हिते जो जज़ीरो आहे जंहिंजी पंहिंजी असेंबली आहे यानी पार्लियामेंट आहे, उन बि इहो बिल पास कयो। ऐं इंग्लैंड जी पार्लियामेंट में 2 ॾींहं अॻु में इहो बिल पास थियो आहे जंहिंमें पार्लियामेंट जे मेंबर्स मां येस में 319 माण्हुनि मेंबरनि वोट ॾिनो ऐं नो में 297 माण्हुनि वोट ॾिनो। यानी एतिरे नंढे डिफरेंस सां 24-25 मेंबरनि जे डिफरेंस सां जेको आहे सो इहो बिल पास थियो। मां उन जे बारे में थोरो पहिरीं तव्हांखे पस मंज़र ॿुधाइण थो चाहियां त बर्तानिया में हेल्थ जा सिस्टम्स एतिरा त बहितरीनु आहिनि जो आराम सां माण्हू 80-90 सालनि ताईं ज़िंदा रहनि था। इहो सबबु इहो आहे जो जेके बि बीमारियूं आहिनि उन्हनि जी प्रोटेक्शन पहिरें खां ई कई थी वञे। जीअं प्रोटेक्शन जे लाइ हाणे हिननि हिकिड़ो नओं बिल पास कयो आहे त जेॾीमहिल ॿारु पैदा थिए थो त उन ॿार जी DNA कई वेंदी। यानी DNA टेस्ट में ख़बर पवंदी त हिन में कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं, हिनजी फैमिली हिस्ट्री छा आहे, उन मां हिनखे कहिड़ियूं बीमारियूं आहिनि त उहो उनखे उन ई तरह सां पोइ ट्रीट कंदा। पोइ उन DNA टेस्ट चेक करे उन मुताबिक़ हुनजी लाइफ स्टाइल जेको आहे सो सजेस्ट कंदा या उनजूं दवाऊं सजेस्ट कंदा या उनजे माइटनि खे इंफॉर्म कंदा त हिनखे तव्हां अहिड़े क़िस्म जी फैसिलिटीज़ ॾियो घर में या स्कूल में या रांदियुनि जे मैदाननि में। त इहो जेको हेल्थ जो सिस्टम आहे बर्तानिया में उहो दुनिया जो तमामु वॾे में वॾो बहितरीनु सिस्टम आहे। ख़ुदि NHS 100 सालनि खां हिते कमु करे रही आहे जंहिंमें रिसर्च थींदी रहंदी आहे ऐं जेको बहितरीनु क्वालिटी वारो सिस्टम आहे ऐं हर माण्हू खे मुफ़्त में सिहत ॾिनी वञे थी। त हीउ जेको पाण मरण वारो पंहिंजी मर्ज़ीअ सां पाण मरण वारो बिल पास थियो आहे उन में इहो आहे त कोई माण्हू जॾहिं ॾिसे त मुंहिंजी ज़िंदगीअ में हाणे को बि अहिड़ो को इलाजु कोन रहियो आहे जो आउं ज़िंदा रहां। यानी हाणे ज़िंदा रहण लाइ हू फ़क़ति दवाउनि ते आहे या ऑक्सीजन ते आहे या जेको आहे सो बेड ते पियो आहे ऐं ख़ाली साह पियो खणे, मूव कोन थो करे सघे, केॾांहुं वञी नथो सघे ऐं हू बग़ैर कंहिं वॉलंटियर जे यानी बग़ैर कंहिं केयर वर्कर जे ज़िंदा नथो रही सघे ऐं जेको आहे सो हुनखे साह जी मुसलसल तकलीफ़ रहे थी। फॉर एग्ज़ाम्पल त हू जेको आहे सो लिखी ॾेई सघे थो त मूंखे मौत जूं दवाऊं ॾिनियूं वञनि ऐं उनजो महीनो मुक़ररु करे सघे थो त मूंखे मौत जूं दवाऊं ॾिनियूं वञनि ऐं हू पीसफुली मरी सघे थो। इहो फ़ैसिलो करण जे लाइ हुनखे 3 स्टेप्स मां गुज़रणो पवंदो। हिकिड़ो त इहो स्टेप आहे त हू पंहिंजे GP खे लिखी ॾींदो त आउं मरणु चाहियां थो, हाणे भले मूंखे फलाणी डेट ते यानी जेकॾहिं जून पियो हले त हू चवंदो मूंखे डिसंबर में भले मूंखे मारे छॾियो इहे दवाऊं ॾेई। पोइ GP उन में जेके बीमारियूं हूंदियूं उन्हनि जे कंसल्टेंट्स खां पुछंदो कि भई तव्हां सजेस्ट कयो त हिनखे हीउ वाक़ई ज़िंदा नथो रही सघे, हीउ वरी हली चली न सघंदो, कम जे क़ाबिल कोन रहंदो, त उहो लिखी ॾींदा। उनखां पोइ उहो ॿई जेके हेल्थ कंसल्टेंट्स आहिनि उहे पंहिंजी रिकमेंडेशन्स सां वरी जेको आहे सो हिकिड़े जज खे मोकिलींदा। उहो ख़ासि जज हूंदो जेको क्राउन कोर्ट हिते जी आहे उनखे उहो सजेस्ट कंदा। उहो बि पोइ इजाज़त ॾींदो त हा भई भले हिनखे दवाऊं ॾेई मारे वञे। पोइ उन महीने में उनखे दवाऊं ॾेई मारींदा त माना जून में ई उन मरीज़ खे ख़बर पवंदी त आउं डिसंबर में मरी वियुसि। इन जो नफ़सियाती ऐं समाजी ऐं सिहत जा कई पहलू आहिनि जेके असां डिस्कस करे सघूं था। वॾे में वॾो पहलू हिन जो इहो आहे त इंसान खे
इहा ख़बर न हूंदी आहे त आउं करे मरंदुसि, इहा ख़बर सिर्फ़ु अलाह खे आहे त हू करे मरंदो। तंहिंजे करे हू कोशिशि कंदो रहंदो आहे त आउं ज़िंदा रहां, पंहिंजी मईशत लाइ, पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजे पाण जे लाइ, ऐं ज़िंदा रहण जे लाइ हू कोशिशूं कंदो रहे थो। ऐं जेकर हुनखे कोई बीमारियूं आहिनि त हू उन में सिहत जा जेके मसइला आहिनि उहे हल करण जे लाइ इलाजु कराए थो। जेकर हुनजा के मईशी मसइला आहिनि त उन जे लाइ महिनत करे थो। जेकॾहिं हुनजा ॿारनि जा मसइला आहिनि त उहे मतिलबु हू ज़िंदा रहण लाइ कुझु न कुझु जतन कंदो रहे थो। छो जो हुनखे इहा ख़बर न हूंदी आहे त आउं जुलाई में मरी वेंदुसि। तंहिंजे करे हू प्लान करे थो। माण्हू पंहिंजी ज़िंदगी 10-10 साल 20-20 साल अॻिते जी प्लान कंदा आहिनि, ऐं इवन पोइ वरी पंहिंजे ॿारनि लाइ बि प्लान कंदा आहिनि। तंहिंजे करे छो जो हुनखे इहा ख़बर न हूंदी आहे त आउं कॾहिं मरंदुसि। पर जेके मरीज़ उन्हनि खे इहा ख़बर पइजी थी वञे त आउं मरंदुसि कॾहिं, त जीअं हिते जी हिकिड़ी औरतुनि खां वरी पोइ कुझु मर्दनि खां औरतुनि खां टीवीअ ते माण्हुनि चयो वरितो त तव्हां इन बिल पास थियण सां तव्हांजा छा ख़्यालात आहिनि। त कुझु माण्हुनि चयो त इहो सुठो पास थियो आहे, छो जो हाणे आउं मसइलन हिकिड़ी औरत चयो त आउं त बेड ते पई आहियां ऐं आउं मूव नथी करे सघां, यानी हुनजो हू यूरिन बि पास नथी करे सघे, उहा हुनजे लाइ हुनखे असिस्टेंस जी ज़रूरत आहे, ऐं हू साहु खणण जे लाइ हुनखे कंहिं पंप जी ज़रूरत आहे, मानी खाइण जे लाइ हुनखे कंहिं माण्हुनि जी ज़रूरत आहे जेको हुनजे मुंहं में अची मानी विझे। त हू हुनजी ज़िंदगीअ जो को ख़ासि मक़सदु न रहियो आहे। त हुन चयो त इहो ॾाढो सुठो थींदो त मूंखे ख़बर हूंदी त आउं डिसंबर में मरी वेंदुसि, त आउं पंहिंजे ॿारनि सां ऐं पंहिंजे पोटनि या ॾुहिटनि सां उन्हनि सां आराम सां मोकिलाए सघंदुसि, ऐं उन खां सवाइ पंहिंजा जेके मुंहिंजा असेट्स आहिनि यानी उन्हनि जूं जेके मिल्कियतूं आहिनि उहे बि आउं आराम सां डिस्पोज़ ऑफ करे छॾींदुसि। त इन जे लाइ हिकिड़ो ॾाढो सुठो इहो फ़ैसिलो आहे। मगर केतिरनि ई माण्हुनि इन जी मुखालफ़त कई आहे, छाकाणि जो माण्हू चवनि था त इहो पोइ जेको आहे ज़ोरीअ बि माण्हुनि खे पोइ मरण जे लाइ सजेस्ट कयो वेंदो। त बेसिकली इन कानून में ज़ोरीअ सजेशन जी का बि ॻाल्हि कान्हे, पर त उनजे बावजूदि बि जॾहिं इहो बिल पास थी रहियो हो त पार्लियामेंट जे ॿाहिरां केतिरियूं ई औरतूं ऐं मर्द ईअं बैनर खणी बीठा हुआ, प्लीज़ ट्रीट मी डोंट किल मी, ट्रीट मी डोंट किल मी, अहिड़े क़िस्म जा बैनर माण्हू ॿाहिरि खणी बीठा हुआ। ऐं जेको आहे सो अवाम इन बिल पास थियण सां अधोअधु विरहाइजी वियो आहे। त आउं सम्झां थो त कंहिं बि तरह सां इंसान जे उज़वनि ऐं उन जी जेका साइंस आहे उन जे पुठियां जेका मैकेनिज़म आहे उन जे हेल्थ असिस्टेंट खे यानी उन जे डॉक्टर खे एज़ अ डॉक्टर हुनखे ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ माण्हू जेको आहे सो हाणे सिर्फ़ु दवाउनि ते ई ज़िंदा रही सघे थो। पर इवन दवाउनि ते केतिरा माण्हू हलनि था, ऐं मसइलन कोई माण्हू डायबिटिक बि आहे, अस्थमा बि अथसि, COPD बि अथसि, यानी दिलि जूं बीमारियूं बि अथसि, त उहो जेको आहे सो हलंदो चलंदो रहे थो। पर जॾहिं हुनजी हलण चलण बि बंदि थो थी वञे त पोइ हुनजे लाइ का चॉइस कोन थी रहे। त इन कानून में इन ॻाल्हि जो बहरहाल इहो हिननि तमामु बहितरीनु फ़ुक़रो इन में शामिलु कयो आहे त इहो मौत उन माण्हू खे नथो ॾेई सघिजे जंहिंखे डिमेंशिया आहे, छो जो डिमेंशिया वारो माण्हू पंहिंजे फ़ैसिले जे क़ाबिल कोन हूंदो आहे, ऐं डिमेंशिया जिन खे बि हूंदी आहे उहे पंहिंजे उन्हनि जो जेको मिल्कियतुनि जा फ़ैसिला आहिनि उहे बि जाइज़ कोन आहिनि, यानी क़ानूनी कोन सम्झा वेंदा आहिनि। उन्हनि जो पुटु या धीअ उन जो फ़ैसिलो लिखी ॾींदो आहे त हीउ इन जे क़ाबिल कोन्हे, इन करे हिन जो फ़ैसिलो आउं थो करियां। त इन करे मोस्टली डिमेंशिया जा जेके मरीज़ हूंदा आहिनि उन्हनि जा ॿार जेके आहिनि सो उन्हनि जे मिल्कियतुनि जो गैर ज़रूरी ऐं नाजाइज़ तब्दीलियूं कराईंदा आहिनि। त इहो जेको हींअर बिल पास थियो आहे सो आउं सम्झां थो त आलमी तारीख़ में ज़िंदगी ऐं मौत जे हवाले सां हिकिड़ो तमामु अहम बिल आहे। सो इहा ॻाल्हि तव्हां सां अॼु ज़रूरु मूंखे वंडणी हुई।